पृथ्वी ना छा कंदा हुन जा औलाद हुआ टई ॿार हिकिड़ो वॾो भाउ हो शादी वारो बाक़ी नंढो जेको ॿ नंढा हुआ हुन खां ॿई कुंवारा हितां छा कयूं रोज़ डेली इन जी खेती वेंदी गॾियूं न आहिनि इन जी काठी मुठ खणियो बादशाही वज़ीर शेर उहो पासे में हुन ते विकिणियो हुन मां भोई भुॻिड़ा काफ़ी किचिरो हीउ हू वठियो वञे बचनि खाराऊं ते पोइ इहा डेली इन जी खेती थी हल 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 जंग इन वॾी वजह सुकुल काठियूं ख़तमु थी वरी हिकिड़ी वॾे बाग ख़्यालु थियो यार हलो अॼु फलाणी जॻह हलूं अब्बा जो वॾो अॻे पासे वठी हलिणो हूंदो हुते काठी काठी हलंदा पहिरीं हिकिड़ो हूंदी ज़्यादा हले न जॻह सही आहे हिननि छा कयो टई ॿार गॾु ईंदे यार हल 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 गर्मी हुजे अहिड़ी तपे जंहिंजो अंदाज़ खां ॿार वया हुते जे खणी त वॾो हिकिड़ो वण ॿुबर पियो ठाहिजे वॾो हिकिड़ो ॿुबर आहे उन हेठां ॿकरियूं वेठियूं आहिनि 2-3 हज़ार ॿकरियूं वेठा आहिनि 2 खूह न हिकिड़ो खूह आहे 2 खूह न हिकिड़ो हुनजो ओड़ो आहे 2 जेकी दराड़ थो पाणी भरे थो हुन में ओड़ो भरे इन ॿकरियूं में पाणी वाणी पीतो हेॾा होॾा ॿकरियूं हुन जूं वही रहियूं छा में त हीअ ॿार वञी टई हुते पहुता थोरी थोरी काठी कयूं हिकिड़े पासे हिकिड़ी भरी अधु थींदा ॿिनि पासे भरी करियूं करे खणी वञूं छा कयूं हुते वञी वेही रहिया मानी टिकी ॿधी खणी आया था मानी जहिड़ो हाल हो ग़रीबाणो सो खाधो सम्झे न मानी खाई टई समी रहिया हिकु ॾींहुं ईअं कयूं वरी ॿी ॾऊं वया हुते त टिनी ॿारनि वही गॾु मानी खाधी त पाण वरी हिकिड़ो ख़्यालु आयो वॾो भाउ जेको हो सो थोरो अकल में घटि हो नंढो जेको आख़िरी टीयों नंबर हो न उहो अकल होशियारु हो बराबरि हुनखे पुछियो बाबा जेकर तूं काशो हुजे बादशाह हुजे त छा कहीं चई बाबा आउं जे बादशाह हुजां त वॾो बंगलो वठां वॾे खे राणी सां शादी करियां पाण में हिकिड़ो माना हिकिड़ो अंगल ठाहूं ऐं जेको सो हुते वेठो हुजां ॿाना नौकर मुंहिंजा त कमु કરીને हेॾा होॾा सभु ऐं खाइयो पीओ सभु वेठो हुजां चई हा वरी ॿिए विच ते बाबा पुछी बाबा तूं जे थिए त पोइ चए भाई आउं जे हुजां त वॾो ज़मीनदार थियां ख़ाली छा करियां इहो ज़मीन कमकार करे ठाहे ऐं जेको सो हुते पंहिंजो लसियूं मानियूं गिह मखण खाइयो हे उहे सभु सुकून सां वेठो हुजां हारी विझनि ज़्यादा हुनजा ख़ाली कमकार करिणो हा जी हा वरी पुछी टीह खां वञी वरी ॿिनि नंढ ॿार पुछियो वॾे खां चयो वॾा ॾे ख़बर तूं जे असां सभिनी खां वॾो ई तूं जे काशो थी त तूं छा करी चइबो आउं छा करियां अब्बा जहिड़ी परख ई आहे उहा ई परख खणा जी हा चई अब्बा सही आहे इहा भली आहे सम्झो न चई इहा भली आहे सम्झे हले ईअं करे पाण में सलाह कयूं सलाह करे सुॼ अची भई पोइ टाइम थियो आराम बि कयूं थकी पिया विसाई बि खाधूं ॾींहुं बि ठरी वियो थधो ॾींहुं थी वियो हिननि छा कयो खणी उथिया टई ॿार जीअं उथिया वरी काठी मुठ करे वरी आया बसि हिननि छा कयो ॿिनि ॿारनि पाण पोइ सलाह भला टीहो जेको पंहिंजो आख़िरी भाउ आहे इहो थधी खां निभाइबो आहे त पाण ग़रीब माण्हू अब्बा ॾाॾा ईअं ई कमु करे हिनजी वरी ख़्याल में हिकिड़ी बादशाह जी ॿी हिन की सुबुह हुन जॻह वरी छॾे भॼंदासीं चई तूं कीअं चई हा चई हा भई इहे पाण में ॿई ॿार सलाह करे आख़िरी वॾो ऐं विच ते टीहों जेको नंबर हो न आख़िरी वरी पोइ उहो वीचारो साधू इन खां वरी मांडी बि काठियूं करे थो छिटियूं परे परे हे 2 ॿार गॾु कंदा हिकु ॾींहुं कराईंदा हुन कराईंदा कोन था हिन वरी थोरो तड़पाईंदा हूंदा दुका थेला ॾींदा हूंदा वीचारो छा कंदो पर नंढो हल्को त ईअं करे आख़िर टीहों ॾींहुं थियो टीहों ॾींहुं जीअं थियो त यार इहे वरी खणी निकिता वरी यार जीअं निकिता डायरेक्ट उन ई जॻह ते हे पाण में सलाह करे अची हिनखे छॾे भॼंदासीं हिन छा कयो पंहिंजो मानी टिकी खाई पाणी वाणी पी हेॾा होॾा सभु सुम्ही विया हिन ॿिनि ॿारनि सलाह कई थो पाण में वॾे बाग त निंड आई कोन्हे मिड़े पियो मोसो करियो आख़िर छा कई त हुन विच ते बाग खे उथियारे अची उथी नंढो भाउ सुठो पिया पाण उथी भॼी त भॼूं चई भला इहो धक आहे छा कयूं हुनखे उथियारे पाण में मानी वानी खाई हेॾा होॾा गॾु हिन जी ॿधी हुई नंढे आख़िरी भाॼी गॾे ॿधी हुई इहे पाण उथी खणी भॻा हिन उथियारियईं कोन ठीकु यार उथियारी कोन करी में गोली थी विया वञी काठी मुठ करे ठाहे ठकाजी कयूं बादशाह में वज़ीर शेर उहो माड़ी बि हुनजे विकिणी
सामान थोरो घणो वठी आई आहे त इन ने मां पुछियो अबा टियो अदा कढायो अची अबा शेर ते वियो आहे हेठि थो अचे न शौक़ीन आहे पुठि जा नंढा ॿार वंज वठी रांदियूं कंदा आहिनि इटियूं कंदा आहिनि अलाए छा आहे कोॾी कोॾी कंदा आहिनि हेॾा होॾा इन करे जेको आयो कोन्हे अची हा अची हा मां त ॾिस अॻे देरि करे ईंदो आहे ठेठूड़ा छॾियो आख़िर जी सांझी थी सुॼ लथो हूंदा थी वरी वञी बाग विझी वॾे खां अबा ॾे ख़बर अदा कढायो अची अबा असां कहिड़ी मूंखे कहिड़ी ख़बर कढायो उहो शेर ते वियो तो ख़बर ईंदो आहे देरि सां मां वीचारी छा कयो हुन लाइ मानी लोलो पचाए रखी छॾी पाण समीरी सुबुह मां चई खणी त आहे कोन वरी मां वञी हुन खां पुछियो वॾे भाउ खां चई आहे पुटु ॾे ख़बर अदा नंढिड़ो आयो कोन चई अम्मा अलाए केॾां आयो असां कहिड़ी ख़बर कंहिं बादशाही शेर में वियो कहिड़ी ख़बर कंहिं मारे छॾियो छा थियो छा कोन थियो असां चई हाणे हलो आऊं पुठियां अचां थो असां कहिड़ी ख़बर केॾां आयो चई हा इहा ख़बर अगरि छॾ हिनखे वठो हुनखे हुन छा कयो जे खणी उथे ते यार विच में टाइम ॿई ॿार आहिनि कोन न हुनजूं गॾियूं न हुनजूं काठियूं का चीज़ कोन्हे सभु गॾिया थो यार ॿुगर ॿधी पिया हिन यार छो त हाणे त सुॼी पोइ टाइम थियो आहे जिॾा हूंदसि भलाऊं खायूं थियूं पोइ छा कयईं गॾे खे रसो खोले काठी में वटि बांधे रखी उन खणी हुते छॾी गॾे खे रसो खोले ॿ टे थो ॾढियूं हणे गॾे वेई भॼी हा गॾु हाणे वियो भॼी पाण नंढो ॿारु जिडियूं हाणे थी त सुॼी जी पोइ टाइम थियो आहे अहिड़ी जॻह ते आया आहियूं जे त भलाऊं खायूं थियूं चढ़ियो वण मथे वॾो वॾो वण हुओ अजगीर ॿुगर दौरा त हुन मथे चढ़ी वियो चढ़ी हेॾा होॾा ढूंढ वई त का चीज़ कोन्हे उहो हिन साइड ते हिकिड़ा ॿ टे वण पिया साॼा चई यार इहो की बादशाह इहो बाग़ बाग़ आहे कोई शेर ॿेर हूंदो पर हींअर थी त हिते कोन पई सघंदो कोन वियो मां करे वण ई खणी चढ़ियो पाणी टुकड़ो पी ओड़े मां चढ़ी वियो वण जी चोटीअ रसो रुमाल वो चेल ते ॿधी काठी बिछांगी हुन मथे माठ करे वेठो सुॼ अची लेपम थियो त अची नीरणी थी हर क़िस्म जी भलाऊं जानवर न फिरी विया पर पाण मथे हो भला न किथे मथे चढ़े चढ़ी कोन सघी भला ज़ोर ॿोर न हेॾां होॾां पर कहिड़ी कोन चढ़ी आख़िर जी मेर फिरी ते वॾो हिकिड़ो चिटो शींहुं हुओ हुनखे धप अची आई वे जबल मां रुॻो हीअं लट उथारींदा आहियूं लट उथारींदा आहियूं छा कयईं शींहं ॾिसी जेकी नंढो जानवर हो सभु भॼी वियो टोटली जानवर भॼी वियो बाक़ी इहो हिकिड़ो यार शींहुं रहियो आसे पासे ढोल आई हेॾा होॾा करे माण्हू ॾिसण कोन लॻे पर इंसानु भंडे खे जानवर डप ईंदी आहे हिन यार छा कयो शींहं आख़िर शरीर कोन पुठियां वञी ॿ टी जंप हणी स्कूटी में पर पहुची कोन सघियो वरी उहो अधु मचो किरियो हुयो शींहं वियो ठकी जंप हणी शींहं हाणे अठो त हाणे ॿियो को इलाज कोन्हे हाणे वल करे वण किरायां अची थो वल करे करे वण हो को अजगीर थियो अॼु किरियोसीं कोन पर तेरी यार ॾींहुं पे थी वियो सुॼ उभरण वारो हो शींहं ठो त हाणे अॼु महीना मसइलो ख़राबु थियो वरी सुभाणे सां वॼींदोसीं बसि शींहं वियो हुनखे छॾे भॼी हिनखे त डप खां निंड आई कोन्हे शींहं दावेड़ा कया अथई वॾा दाऊं कूकूं वॾियूं त कई ॿिया नंढा जानवर कयो वेझो कोन्हे न वेझो आहे यार अब छा थी वियो आख़िर आस्ते करे लथो ठीकु हाणे परे खां मथे ॾियाची त दुनिया जा माल माण्हू पिया हलनि माल ॻऊं खुली वियूं बकरियूं पियूं हलनि हाणे हीउ डपु छॾे आस्ते करे लथो पहिरीं मथे ॾिसी करे त हिन जो में जेके वॾा वण अथनि इते वञी को चेक करे छा आहे बुख त हुअं न नसीब में आहे लथो वीचारे वरी ओड़े में पाणी पीतो पाणी पी यार खणी दॿनी छिक छिका छिक छिका छिक छिका छिक छिका छिक अची 12-1 जो टाइम थी वियो अॻी लेती लड़ियूं वञी हुन बाग में पहुतो खीर बना चारों तरफ़ वॾी दीवार लॻी पियो अंदरि हर क़िस्म जा मेवा था वणनि ॿिया टिया हेॾां होॾां ठीकु आहे आख़िर गेट हूंदो पासो वठी फिरी जे खणी त गेट जे मुंहं खां हिकिड़ी घोड़ी ॿधी पियो अची घोड़ी सुवार ॿधी पिया हुनखे हीरा जमर जा ताज पिया आहिनि पर लॻाम जेको हुनजो हेठां अॻियां घोड़ी टंगूं ॿ ॿधी पियूं आहिनि माण्हू यार आहे कोन हिन छो त हाणे भला वण ॿियो कोन्हे जे चढ़ां हल्को ॿाहिरि मथे कीअं चढ़े उते पासे लोण आई हेॾां होॾां थी त केरु कोन्हे ठीकु आहे माना इहो धका आहे कंहिं बादशाह जी चढ़ां थो मथे पोइ खटे मुंहिंजो बाग पोइ भले पियो बादशाह पोयां मुड़नि ग़रीब ॿार हुअं बि आहियां धणी साईं त हुअं बि केरु कोन्हे आख़िर भाउ ॿई ॿार हथ कढी विया हाणे आहे अलाह ॿियो में त मुंहिंजो हिते झंगम केरु कोन्हे घोड़ी ते भराए खणी चढ़ियो जीअं त घोड़ी जो लॻाम छिकी तीअं ते घोड़ी भॻी छिक छिका घोड़ी मुल्क कढे वई आख़िर जे खणी त हिन पासे हिकिड़ो हमर आहे थो यार मथे पियो ईअं करियो ढोणा हणे त माना छा आहे मथे
आख़िर हिन मुंहिंजी घोड़ी हुनखे ॾियारी अलाई वञे सलाम वारा जी मालिक सलाम चयो ॿी ख़बर काड़ी ॾे अची जेको मथे पर नारी कान कमानो हुनजे खुले में पिया हुआ अची हवा ॾे ख़बर अची हवा टीह ॾींहं हई मां मथे पखी खे बंदूक अञा किरियो कोन्हे अञा यको ते बीठो आहियां की पोइ छा थींदो चयो बाबा ॿियो सभु ख़ैरु आहे बसि पखी हाणे अन कर बि क़रीब किरण वारो आहे आया आहियूं शिकार ते ॿिया हमारा मुंहिंजा हिकिड़ो जेको अॻियां आहे हुते लही आहियां हुन खां अॻियां हई अलाए ख़बर न आहे छा कयां मारियां अलाए कोन मारियां जेको हुते बीठो आहियां असल ज़माने माण्हू नज़र चिटा हूंदा हुन परे नज़र पवंदो हूंदो सभु पोइ हिन छा कयो वीचारे बीठो 5-10 मिंट कोन थिया आख़िर पखी जी ॾाढी छॾियो पखी खे हिन हलाल करे सुबह करे हिन कान कमान खणी कढियो हाणे पखी हुनजे शिकारी जे कुल्हे ते उहो अॻियां भॻो वञे हीउ नंढिड़ो ॿारु हुनजे पुठियां हिनजी घोड़ी लॻाम हथ में घोड़ी हुन खां पुठियां हाणे ॿई टई भॻा वञनि भॻे भई हुन संगली पासी हाणे ख़बर चार वठां छा कोन जेकॾहिं त उहो बि ईअं करे मथे पियो आसमान ॾियारे चइबो तूं ॾे ख़बर अची अबा मूं आहियां अञा किरियो कोन्हे पर हाणे अचे पियो अधु कलाक खनि वियूं था की अबा साईं हाणे बुख बि लॻी थिया टाइम बि पोइ अची थियो आहे की पोइ छा थींदो अची छा थींदो जेसी पखी न किरियो मुंहिंजो कान कामान वारे खणी भॼी ने या ख़राबु थी वेंदो जंग बला खाई ईंदियूं जानवर खाईंदा त कहिड़ो फ़ाइदो अबा सही हाणे वेठा पोइ उन वटि पाणी हो हुन नंढड़े पाणी पीतो पाणी पीतो हाणे वेठा ने ॿई नंढड़ी खां पियो ख़बर चार पुछे नंढड़ो पियो ख़बर चार ॿुधाए इहा की करे इहा ॻाल्हि आहे जवाबु ॾे असांजी नसीब असां त गॾियईं पखी मारियासीं न इहे पंहिंजो अॻियां पचाए खींदासीं किथे न किथे बसि सही आहे वीचारो वेही रहियो माठ करे हवा वेठो कलाक सवा खनि थी वियो सूजीअ जी विच नीरणी थियो तेसीं जी पखी ने ॾाबियो छॾियो पखी खणी कुठी ज़ुबा कई कान कामान खणी कढी हाणे चइबो हाणे छा थींदो चइबो हाणे हलूं था अॻिते नंढिड़ो वीचारो हाणे ॿार मैचो मालिको पर अलाए साईं हुनखे दिमाग़ु ॾिनो हिमत ॾिनी सॼे पर दिलि चवंदा न अमीर खां ग़रीब जी दिलि वॾी हूंदी आहे हिन छोरो नंढिड़ो ॿारु उहो पर दिलि जली आख़िर हिननि छा कयो हाणे टई गॾु भॻा वञनि हुन त हिकिड़ो घोड़ो हिन त हिकिड़ी घोड़ी हिकिड़ो ॼाणो ॿ हो आहे डबल सवारी त आई आहे पखी हुनजे हथ में कुल्हे ते रखिया आहिनि हाणे ॿई टई हीअं भॻा ॿ घोड़ा ते पाण वञी हिन त सारी ॾुहो शिकारी न ॾिठी न हिते हिकिड़ो रहंदो आहे सकरात वॾो हिकिड़ो देव करकनार उहो रहंदो हुओ आदम उहो ई हिकिड़ो आदमखोर उहो ई हुते आदमखोर हिन करे सारी ॾुहो शिकारियुनि खां मांदी भई अची उहो ॻाल्हि ॿुधाए न हाणे हीअ जेकी जॻह पंहिंजी पुठी आहे हिते जंग बि आहे हिते काठियूं बि आहिनि कख किचिरो बि ज़्यादा आहे हिते पाण ॾाढो वॾा मच ॿारींदासीं पर चयो पाण भाकर कढो हाणे तीरी भाकर ते पाण रवाज़ ई कोन्हे हेॾा हिकिड़ो करकनाल देरि रहे थो हुन सां बि टांडे जी माड़ी खणी अचो हा जी हा वञी छा कयो नंढड़े चयो तूं वञी खणी नंढिड़ो वीचारो जीअं वियो देरि करकनाल वराए खणी थो हईं गोद में बाबा हीअ वीचारा सही हमारा छोकिरो रवाना थी साहु भॼी वियो टांडो बि कोन खटियो हुन चइबो तूं वेह आउं थो वञा चइबो वञ इन में जेको शुरूआती जेको नंढड़े गॾियो न शिकारी उहो वॾो होशियारु हो पहलवान हुओ वरी हू ॿियो रवानो उहो बि जीअं वियो त हुनखे देरि अकाल थियो त हीअं परे खां छा कयो त शिकारी चयो त बाबा आदमखोर असां टांडो ॾे मूंखे खणा थो जीअं बाबा टांडो तूं खणी तो केरु जे मना करे हीअं मचे था ॿारनि दुनिया खणी वञे चइबो सही आहे असां वञी टांडे जी माड़ी कोन थो वराई त गोदड़ हुनखे खणी छॾी गोदड़ को हुनजो एॾो हो हिकिड़ो तंबू जहिड़ो पको चमड़े हो जेको अंदरि वियो ते माना अंदरि साहु हुनजो घुटिजो वियो उसाड़े वियो हिन यार छा कयो हीउ बि वीचारो आख़िर सही थी त पए हमारा मुंहिंजा 2 वॼा टांडो बि कोन वरियो टाइम बि अवर थी वियो बुख भॼी भरायो माना मरी वियो वञणो पियो संगती ख़बर चार वठां छा आहे छा कोन्हे राति थी टांडे हाणे मच बुला त परे खां सुहाग साॼी वरी खणी छिकी घोड़नि खणी हुते छॾी पखी वखी टपलटी करे हुते छॾी जीअं वियो हिन होशियारु उहो छा कई कान कमान कोन खईं तलवार खणी वियो तलवार बि खणी वियो हिकिड़ो खंजर हो उहो बि खणी वियो ठीकु आहे यार असरा त आहे की हमारा 2 हज़ार मुंहिंजा कोन वरिया आहिनि हीअ मूंखे शक हुजे आदमखोर जेको इहो आहे इहो पक हुनखे मारे खाई छॾी टांडे में पचासी टांडो पहिरियां नंढो हाणे टांडो मचो आहे वॾो इहो वीचारो गुसो खॼियो शक हिनखे रुपयो थी वियो खणी दॿ ॾिनी
जे खणी वञे त हुनजी हवा ॾे ख़बर हमरा मुंहिंजा आया त कहिड़ा अॼु उहो हिकिड़ो पहिरीं आयो हीअं टांडो खणी भॻियो ॿियो हेॾां भॻियो मूंखे का बि ख़बर कोन्हे दुनिया जी अचे वञे ऐं उनखे चवां मञा मने करिया नी कोन टांडो आहे चई हा चई हा चई मूंखे खणा ॾिने चई हा हीअ मांडी तलवार ईअं पुठियां वरायो सरायो ॾिठो मुठ में वेझो वञी हुन टांडो खईं त अॻियां हीअ वरी पुठियां हिन पासे फिरी हिन आयो त हिन वरी छा कयो आहे आदम खोर हासे करे वरी ॿांह हीअं फिराई थी टंग में झपु हणांसि हाणे हेॾा त कोन वञे पोइ इहो पुठियां थी हो त मां ई शक करियो थो ठीक यार हिन में को माल आहे मुंहिंजा जी माण्हू महिमान ॿ हुया आहिनि ॿई हिन में ठकाई तलवार कई सुसी लाहे छॾी अच्छा पोइ हिनखे झपु हणी हीअ वई छिनाए पेर में झपु लॻो त गिदरोड़ी खाई वियो छॾाए सुसी लही हुई पोइ इंसानु छा कंदो मर्द रुॻो पर ख़ाली मुर्दो हो पथड़ियो वे बसि हुनजी गोदड़ में जेकी ढकी उनी खणी सट ॾिनी सट ॾेई खणी कढीनि ॿाहिरि चई अबा उथियो चई अबा तूं न अचे अथई असां आदम खोर कमु लाइ त रेडी पाण हू रखियो आहे बसि पोइ चई हाणे छा कयूं जी छा थींदो टांडो मुंहुं ॿरे पियो जली ॿाहुनि में ॿिनि टंगनि में तूं जली ॿिनि ॿाहुनि में आउं जलियां टोलो मोलो करे हुजूं टांडे में पची वञे सॼी दुनिया जा माण्हू पचाए खाधी वेंदी ॿकरियूं खाधी वेंदी माल ढगा ढोर माण्हू इंसानु खाधी वेंदी इंसान रत मुठो आहे इहो खाई विझे बि वारा नी बसि खणी यार हुजूं टांडे में टांडे खणी ॿाड़ी खाऊं खणी टिनी ॼाण खणी छिकियो त भई आहे हुते पंहिंजो टांडो वरी धार ॿारे परे खां वाह माली छिटो टांडो ॿारे ठाहे पचाए खाई ढहे ॾंडो थी बाबा हाणे ॾे ख़बर नंढड़ा हाणे असीं जेको सो घर था वञूं चइबो आहे हाणे त घर था वञूं पोइ मूंखे वठी हलो पाण सां गॾु चई न असीं तो कोन वठंदासीं चई पोइ छा थींदो जीअं हा सुम्हूं था चई हा जी हा त हिकिड़े जो ॼाण हलूं था हिकिड़े जो न सुम्हूं था ईअं करे पाण सलाह कयूं आख़िर हुते सुम्ही विया खाई पी सुजी जी भरियो सवेरो जे कुझु खाधऊं कुझु रखी छॾियूं कुझु वरी इन्हनि पाण में पचाए खाधो पचाए खाई नंढड़े छोकिरे खे ॾिनो छोकिरे वीचारे बुख जॾी पाणी वाणी पीती हेॾो न बुखियो नंढड़ो ॿाहिरि कीअं पाए हिननि खणी छिकियो चढ़िया ॿई ॼणा खणी घोड़े ते नंढड़े जो बाबा जेॾा अचे ओॾा भॼी नंढड़े जो बाबा ॻाल्हि ॿुधायो न आस पास में को बादशाह जो को शेर को ॿियो आहे कोन जी बाबा हिन अथसि भॻोन हीअं पासीरो अॻियां हिकिड़ी भुट ईंदी वॾो भुट मिर ईंदी उहा मिर टुटी तूं अॻियां थींदे अॻियां खां पोइ वरी ईंदो बाग वण जॾहिं ईंदा वण खुटंदा हुनजे परियां हिकिड़ो शेर ॾिसण में त उते हेॾो हलियो इहो आहे वाणी जो शेर हिन पासे वाणी जो शेर आहे हिन पासे आहे बादशाह जो शेर जी हा सही हाणे पारनि ते भॻो वञे ॾस पतनि ते बाबा छिक छिका छिक छिका छिक छिका घोड़े खणी छॾी ॾींहुं उहो ॾींहुं कीअं आहे हिन त हाणे अला मालिका जे खणी वञे त बराबरि उहा मुर टुपी पारी पासे बाग़ वेठो आहे हुन बाग़ जे किनारे में हथु करे वेझड़ो वञी घोड़ी जा टुप ॾेई लही वई ॾठो त हीअ बादशाह शेरनि हूंदो न मां ॾिसणो हूंदो घोड़ा त शेरनि मां जेके माण्हू मरंदा आहिनि त घोड़े महिल चढ़ी कोन मरंदा आहिनि माना घोड़े त लहियो पोइ हथ में घोड़ो वठी मटंदा हूंदा हिनखे उहा जेकी ज़हन कुदरती अची वियो अच्छा हा इहो उते वञी लही हाणे घोड़े जी मेर हिन जे हथ में पाण अॻियां पोयां भॻवान जे खणी ॾिसे त दुकानु आहे हिकिड़ो हमारा गॾु कई निकिरी आयो दुकान वारो त वाणी जो दफ़ा ॾे ख़बर केॾा थो वञे यार इहा ॻाल्हि आहे इहा हक़ीक़त आहे बुख लॻी मां को माइन टुकुर खाराईंदा कोन खाराईंदा वाह चइबो आहे ॻाल्हि ॿुधाई आई केरु मुड़ुसि सुनी सियाए मुसलमान केरु आहीं चई आहियां मुसलमान ग़रीब जो ॿार आहियां भले हेॾे ताईं त नथो आहियां ग़रीब जो ॿार आहीं कोन तोखे खणी रेस फिराइणु पतल आहे बाक़ी यार तुंहिंजी घोड़ी जी आहे सो त हुनजे मिले ई कोन्हे हा ॿियो सभु खाराए मूंखे को मानी टुकुर खाराए पोइ तोखे ख़बर वीचारो ॿुधायां थो इहा वाणियूं वाणी जी वाणी छा आहे मूंखे मानी खाराए वाणी जो उहो दुकानु अंदरि ई उहो हुनजो घरु वाणी हुनजे वाञाणी ॿार बच्चा सभु हुनजे मंझि वेठा हुआ त वाञाणी को परियां ॾिठी त घोड़ी जेकी बीठी आहे जहिड़ी वॾे बादशाह जी हीरा जमर पिया हुआ अॻियां ताज जी हू सॼो वाञाणी जेकी हुई सा हिन जो ॻाल्हि ॿुधी पई नंढड़े जो सभु अच्छा त वाञाणी चयो असांजे मर्द जे घर वारे खे मानी खाराए ख़ुदा करणु छोकिरो ॾिसण में त ग़रीब आहे भई घोड़ी हिनजी केॾी सुहाराई आहे त हुनखे वठी अचे बीहारे छॾ घोड़ी पाणखे कमु ॾेई वेंदी पाण केॾा शेर ॿेर ते घुमणु हलंदा आहियूं पंहिंजे मुल्क ॿिए हेॾां होॾां हलंदासीं घोड़ी हिनजी भली आहे हिनखे तूं नौकर बीहारे छॾ ऐं चरी सभई अलाए केरु रोल आहे माना बादशाह जो पुटु आहे
कलाए बादशाह नौकर आने लग ब्यारा सुबह बादशाह पास तलवार खणी फिरी जे बना पास बादशाह में मरी सके की पो छा थींदो जी छा थींदो मान टुकर खाराए अब नंढड़ी के तारे के ब्यारूं पाणी वाणी ॾिनो को बोतल ॾिनो त थी हेॾा होॾा इहो हिते अची वेठो हुनखे मानी टिकी खाराऊं सुॼ अची पोइ टाइम थियो हाणे इहा आण वखो ॿारु नंढो तेसीं हिनखे वाणी चयो बाबा ॻाल्हि ॿुधाए असांजे हिन शहर में बादशाह जे असां मूं वाणी जो शहर आहे बादशाह जो शहर आहे वज़ीर जो शहर आहे हिते हिकिड़ो रोज़ु राति जो 7-8 बजे एॾो को चिटो शींहं छा अहिड़ी को भला अचे थी जेको माण्हू अचे थो हुनखे खणियो वञे ॿार खे बि खणियो वञे ॻऊं ॿकरी रिढ में जेको अचे थो हुनखे झपु हणियो खणियो भॼियो वञे भले भला हिन खां त भला इहो माना मसइलो ख़राबु डपु थियो वाणी चयो थी हितां ईअं भॻो वञो उहो पहिरियां ॻोल्हाई कटींदे ईअं फलाणी जॻह ते वञी वॾी हिकिड़ी माड़ी ॾिसण में ईंदी उते हिकु होटल आहे उॾामी ठका कर हाणे हुन हकल कई त पंहिंजी घर वारी वाञाणी अकल कई मुड़ुस खे भे अकल बच्चे तूं रहवाणी तो इहो उते पुॼंदो कोन थिए हिनखे त भला खाई हूंदी हा इंसानु बंदो आहे मुसलमान आहे पोइ त हुन टाइम चवंदो आहे न वाणियुनि खे तर्स पवंदो आहे मुसलमान कोन पवंदो आहे हा लॻे थो कहिड़ा बि वाणिया आहिनि कूड़ हरबर कोन ॻाल्हि आहे हर चीज़ तोखे साफ़ु सुथरी ॾींदा बेईमानी कोन कंदा रेट बि सही ॾींदा सही ॻाल्हि आहे हिन छा कयो नंढड़े वीचारे खे छोकिरे खे अंदरि विहारे छॾियऊं घोड़ी जेकी बि हिकिड़े पासे कोठी हुन तरफ़ बंदि करे छॾियऊं वाणी खणी दरवाज़ो बंदि कयो हुन ख़बर सांझी नमाज़ पोयां मेर फिरे थी यार भला पुॼो वञे असां त खाई तबाह करे छॾी बचो खाइजी वेंदो घोड़ो खाइजी वेंदो हुनखे अंदरि विहारे छॾियो मानी टिकी खाराए हंधि ॿिया ॾिनो त खाई ॾे सुम्ही रहियो बसि हिन खां टाइम सारे वियो अंदरि हिन जे वाणी जो बल्फ ॿिया ॿारिया वियो वाणी चयो या नंढड़ा तूं हलिया अची वे ख़बर वीचार ॿुधाए हुनखे ख़बर वीचार ॿुधाई अहिड़ी तारीख़ आहे हीअ क़िस्म मूंखे ॿार छॾिया इहे सभु माना ॿुधाईंदा आहियूं तेसीं हिन पासे सड़को थियो हाणे चयो मियां माठ हाणे माड़ी सड़को थिया हिकिड़े माण्हू हेठि खणे भला अची वई चयां जी हा अची वॾी भला अची वई हीअ माठ करे सड़क या भला त वई उभर टुपी धाड़ींदे वई वण वटि माना इहो सड़को फुंदे वियोसि जेको भोकींदे हुई कुत्तिया खे वियो त भोणा करे सुम्ही रहिया सुबुह सवेरो इहो उथिया उथी ठाहे वाणी वरी हिनखे मानी टिकी खाराई लस्सी ॿी हेॾा होॾा सभु हाणे छोकिरे चयो बाबा अची विझ कमु त आउं करियां मूंखे आनो टको पैसो रुपयो जेकी तो पघार पई सघे महीने हिसाब ॾेज मूं तो हक़ीक़त करे ॿुधायो वाणी जो इहा ॻाल्हि ई कोन्हे आउं तोते हुसां ई कोन क्योंकि बादशाह जे नौकर तूं घोड़ी जी खणी हिन में मूंखे वॾो शक आहे वॾो शक आहे सुबुह जो इहे ईंदा बादशाह जी वेंदी या वज़ीर वेंदी हे त मुंहिंजी ॼण पोती ख़तमु करना ऐं तोखे रखां ई कोन भॼ जितां आई ओॾा अची भॼ बसि अखी न ॾिसां पोइ हाणे ॻाल्हि ॿुधाई केॾां वञा थी हाणे हीअ पासो वठी त अॻियां हिकिड़ी माड़ी ईंदी हुन वीह ठका कर उते होटल आहे वञी को पिछा विछा घर आसे पासे वीचारो छा कंदो मजबूर दिलि खे सोची बची वियो त बलान खां बची वियो ओॾां पखी बि खाधमि उते बि राति जो उन्हनि बचायो हिते बि इहो बला खां बची वियो मानी टिकी खाधी पेट वीचारे साफ़ु थियो खणी दॿ ॾिनी घोड़ी खणी वराए चढ़ियो छिकीने वियो त बराबरि वॾो हिकिड़ो माड़ी जो बंगलो परे खां ॾिसाइजे हवा परे खां बंगलो वियो हुनजे ॾिसाइजे हाणे आसे करे घोड़ी त लही वियो हाणे पंधु भॻवान जी घोड़ी हिनजी मुठ पोयां हथ में नेर पाण अॻ में ठकानी कई उते उहा जीअं वियो त हमारा हिकिड़े पुछी जी आवाज़ ते उहो आहे को होटल को ॿी बैठक जॻह आहे कोन्हे माण्हू सभिनी एॾो नलको ॿाहिरि अचे पियो ज़ोरा थो ॿाहिरि अचे पियो घोड़ी पोयां जेको माण्हू पियो अचे सभु हुन घोड़ी में निहारी सुवार में घोड़ी खे ताज़ो उड़पियल हो न आख़िर छोकिरे जो न ॿियो हिकिड़ो हमारा गॾु चयो उहो फलाणी जॻह ते होटल आहे हुन त भाई वञी वियो हुते घोड़ी हिकिड़े पासे कठ में ॿधी पाण वञी हिकिड़ी खट ते वञी वेठो तेसीं तो मूं जहिड़े हेॾा होॾा सभिनि माण्हू नंढड़े बार छोकिरे बार नारू छा छोकिरो छा वरी घोड़ी होटल मां माण्हू निकिरी सभु घोड़ी ओसे पासे फिरी ठाहे चए कयूं हेॾे ॾिसण में हैरान थी विया हुन तो मूं जहिड़े पुछियो बाबा ॿुधा ख़बरूं त इहे घोड़ी तो किथां हले अची बाबा मुंहिंजी आहे हुनखे वाणी मानी ॿुधाए छॾियो बढ़ाए छॾी उन यार ज़हन हिनजो जेको बीह वियो बाबा घोड़ी मुंहिंजी आहे आहियां ग़रीब हिते आयो आहियां किथे मज़ूरी निकिरण लाइ मज़ूरी करण लाइ जेको मज़ूरी त मूंखे ॿुधायो पंहिंजे घर जी काठी बि करे वेंदुसि
माल चालींदो माल बि चालींदो पोइ जेको मूंखे पैसो ॾियो पगार न मूंखे रुगो माइन टुकर करायो पर आउं हुते बीहंदुसि वरी हांजी बादशाही जेको शेर भलो आहे भलो हा भलो शेर आहे अच्छा वाणी हुनखे पढ़ाए रवाने छॾियो हिन तो होटल वारे चयो त हू चए मूंखे कोन खपे हू चए मूंखे कोन खपे सभु कुझु यार घोड़ी सवार या वज़ीर बादशाह जी अलाए किथां चोरायो आहे इहो नौकर चोरी भॻवा हिनखे पगारूं कंहिं बादशाह ॾिनियूं कोन इन करे इहो जेको घोड़ी खणी आयो आहे हाणे जेकी इहा घोड़ी आहे सो असांखे मोचड़ा कढाईंदी माराईंदी इन जे पुठियां ज़रूरु वारू जाॻंदा हूंदो कोन को सभु को वारू जाॻंदा हा इहो यार हैरान थी विया माण्हू कंहिं कोन कई होटल वारे आख़िर हिनखे चांहि बिस्कुट न खाई ॾे हाणे ग़रीब जा ॾोकड़ विझंजे पैसा ॾे पैसा वाज कोन हिते होटल वारे चई ॿी ॻाल्हि ॿुधायो न सोचे यार हिकिड़ो बादशाह आयो उनजी दराड़ हुयो भॼी उनखे माल बि चारणो आहे ऐं हू चए थो चाराना अठाना मैनू कंहिंखे ॾियां थो पगार मूंखे जेको सो काठी रोज़ भरी करे ॾिया भाई हिकिड़ी काठी करियां हुनखे ॿ भरियूं करे ॾिनो ॿ भरियूं सिधी घुराए थो रवानी छोकिरे होटल वारे पेशी करो चयो बादशाह सॾु कर छोकिरो मज़ूर आयो आहे रखे तूं इहो कमु जो आहे सभु माण्हू लाराए होटल वारे त पोइ बादशाह ॿियो को बादशाह ईअं ईंदो तॾहिं बि इहो बादशाह पाणे मोह ॾींदोसि हा पंहिंजो हुनमें छा पाण त आज़ादु थियूं हा डपु पिछड़ो आहे अब आयो बादशाह अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी अब ॾे ख़बर होटल वारा अची होटल वारे खे ख़बर हुई आहिनि की छोकिरो आयो आहे घोड़ी बनाड़ी सुवार खायो अलाए के बादशाह जी छा आहे छा कोन्हे असां कीअं आहियां ग़रीब मज़ूरी करियां थो मूंखे को माइन टुकर ॾिजां रुगो ख़ाली जेतिरी तव्हांजी मज़ूरी ॾियो मूंखे रुगो कपिड़ा चपलूं वठी ॾियो ऐं जेको थो थिए मज़ूरी आंजी कंदो बादशाह जी वाह ऐं पाण थो करियां मुंहिंजे नौकर बीहारियां थो भले बाना आनू वठी ऐं हुनखे 18 महीनू ॾियां थो कपिड़ा चंपलूं हर चीज़ हिनखे फ्री ॾियां थो ऐं मानी बि खाराईंदो लस्सी गिहु मखण सभु खाराईंदो ऐं बचो करे ॾियारींदो हाणे बादशाह हिनखे खणी खयो वठी हाणे अॻ में बादशाह पोयां नंढड़ो ॿारु हुनजे पोयां सुवार घोड़ी बादशाह ॾिठी त घोड़ी बना यार हुनखे को मिले ई कोन्हे हा केरु उहो होटल वारे जी दादा त केरु बादशाह ईअं कंहिंजी खणी भॻवान नौकर जी ख़बर न आहे छा आहे छा कोन्हे जी हवा हाणे कहिड़ो बादशाह ईंदो न ऐं बि बादशाह जा पाणे मोह ॾींदुसि आख़िर हिन वञी घर ॿधियो घोड़ी इन माड़ी जे अंदरि वधी चारो तरफ़ माड़ी लॻी हुई त हुनजे दीवार जे अंदरि वञी हिन घोड़ी ॿधी नंढड़े खणी विहारियूं नंढड़े खणी विहारी त कुदरत ख़ुदा जी उन ई शहर में हिकिड़ो बादशाह हो हिकिड़ो हो वज़ीर सम्झे न त वज़ीर जी छोकिरी ॼाई बादशाह जो छोकिरो ॼायो सो उहो लंगड़ो माना बडी सॼे लंगड़ो उनजो उहो लंगड़ो त राणी हिन जी मथां माड़ी में मादी थी थिए माना छोकिरो इहो वठी वियो आहे पर छोकिरो आहे ग़रीब ॿार पर हुसन आहे साईं हुनखे रखी छॾियो कुदरत पर घोड़ी वोड़ी कायो आहे जंहिंजो ॻाल्हि छॾे ॾे राणी छा कयो हकल कई बानी बि थी पहिरियां नौकर बि हुनखे चयो बादशाह जो तकिड़ो चेॾां राणी अकले माहिर हुई सॾु कई त नौकरनि खे नौकर वरी न बानी चई बानी वरी ईअं नौकर खे चयो नौकर छा कयो सॾु कई बादशाह खे चई बाबा घुराईंदे थो वई तारे थी ॾे ख़बर ऐं आयो अञा पेर कोन छॾिया तुंहिंजे पारा वायो खेर त आहे ठीकु आहे ॿियो सभु ख़ैरु आहे घोड़ी इहा त किथां ॾिया हिन घोड़ीअ भञा मिली कोन्हे की घोड़ी अहिड़े तरीक़े सां वठी मां हीउ छोकिरो बांधो मां सम्झे इहो जेको सो दरार पंहिंजी कंदो इन तरह माल मथां चाढ़ा अच्छा मथां माल इन तरह छोकिरे तरह मथां चाढ़ा छोकिरो भले काठी भरे करे भले करे जे जेको सो छोकिरे हाणे काठी जी गॾियूं जंग में सुकुल काठी हिकु हिकिड़ी करे वढे सो गॾियूं माना ईअं सम्झि ॿई पासा उठ वांगुरु यको हीअं एड़ करे भरे अचे हा त हिन छा कयो मथे ते भरी बादशाह जी वरी जंग उहो पासे में माना ज़मीन खेट सभु पासे में हुआ हुनमें कंहिंखे हिन बादशाह काठियूं करण ॾिनी कोन्हे जेको वही हुजे न ॾियारी ते नौकर उहो तकिड़ो ॿ भरियूं करे वियो छोरो सुबुह खां शाम ताईं 4-5 भरियूं धनियूं हणी छॾी शाम जो आयो बादशाह जे खणी ॾिए त काठियूं अॻे विझनि फोरड़ियूं अॼु बनाई काठी धनी लॻी हुजे न मसलो छा आहे पुछी नौकरनि खां हा की नौकर ॾियो ख़बर अॼु के काठी एतिरी कयूं न जी अबा इहो तूं जेको दराड़ बीहारियो नी नौकर पंहिंजो नंढड़ो जेको छोकिरो नौकर बीहारियो हिन नौकर कयो चई हा जी हा हिनखे जो नंढड़े जो मात करे वेही रहो 2 ॾींहं जो काठी मथां करे ख़तमु न थियो मां नौकराणी जेकी मुंहिंजियूं बानियूं न उहो ख़राबु थी वेयूं काठियूं ॾिसी
हिन छा कयो हाणे दर माण्हू जेको रोज़ काठियूं करे हिनखे कुआड़ी नई वठी नी द्वारा दर बादशाह उते कुआड़ी मुॾी वई कोन्हे पोइ डेली सुबुह मां शाम जो अॻी महिल पेटे भरियूं करे हिन गुदाम सॼो भरे छॾियो भरे बादशाह चयो त अबा पुठा टपरे जीअं हाणे तुंहिंजी 3-4 ॾींहं छुटी आहे हीअ 3-4-5 रुपया वठ हिन शहर में पियो घुम फिर काठियूं मथा करी जेसी इहा पंहिंजी कोठी भरिजी आहे काठियूं जेसी ख़तमु न थिया हीअ सही आहे हाणे छोकिरो ॾोकड़ मिली विया बादशाह हुनखे कपिड़ा वठी ॾिना चंपल वठी ॾिनियूं बादशाह जो वेस कपिड़ा वठी ॾिनीसि चंपल जुती वठी ॾिनीसि हा टोपी वठी ॾिनीसि रुमाल वठी ॾिनीसि हाणे नवाब थियो वेंझो सेंझो पाण खे ठाहियो सॼो शहर जी बाज़ार ज़रो ज़रो घुमी 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 माना ज़रे ज़रे वाक़ुफ़ु थी वियो बादशाह जो शहर वज़ीर जो आख़िर उसे पासे वाणी जा हेॾां होॾां सॼी दुनिया जी काइनात जी न ख़बर पइजी वई 2-3 साल लंघी विया छोकिरो अॼु सुभाणे खाई अची मथो तयारु थी वियो हवा तयारु थी वियो त वज़ीरी जेकी हुनजी रोज़ वज़ीरी बादशाह जी कचहरी लॻी पवंदी टांडो भरंदो थिए महफ़िल माण्हू जी रोज़ लॻी पवंदी सम्झे न आखिणियूं गुज़ारियूं सभु ईअं ई हलंदियूं वेंदियूं कंहिंखे कोई जेको ईंदो हूंदो बादशाह त कुड़ी 2 ॻाल्हियूं ॿुधायो बसि हुनजो चांहि टुकड़ो पियो हलियो हूंदा अहिड़े हिसाब डेली इन जी कचहरी माना लॻी पई जीअं पंहिंजी जी महफ़िल लॻी पई आहे अहिड़ो हिसाब हल 2-3 ॾींहं लंघी विया आख़िर वज़ीरी छोकिरीअ जी वॾी थी लाइक़ थी वई त हिन चयो बादशाह खे यार मुंहिंजी छोकिरी लाइक़ थी आहे हाणे मूंखे मानी गिराब ज़हर आहे हाणे जेको मुंहिंजा वज़न लाइ तुंहिंजी छोकिरी आहे मुंहिंजी छोकिरी मां अञा देरि आहे पर मुंहिंजो छोकिरो वेठो आहे हुन लाइ ऐं तोखे ॾींदो इन पाणी पहिरीं माना त ईअं सभु सलाह कयो उन जी इन तरह में ॿिन्ही जी राय हुई ॿई माना अहिड़ो सभु दोस्त हुआ हर जॻह ते पाण गॾु हूंदा मेले में शादी में मरणे करण में 5-4 ॾींहं बादशाह जे घर माना हवेली में उनजी में कचहरी लॻी पई 4-5 ॾींहं वरी वज़ीर जे घर अहिड़ो हिसाबु हाणे छोकिरो बादशाह जो हुजे बढी लंगड़ो हाणे हीउ छोकिरो खाई पी अची शेदारो तयारु थी वियो हिन बादशाह जी छोकिरी बि तयारु थी ॿिन्ही ने थी हिन थी करे चइबो आहे फलाणे ॾियां पंहिंजे छोकिरनि जी शादी आहे गॾु था करियूं छोकिरो तुंहिंजो आहे मुंहिंजी छोकिरी आहे तुंहिंजो छोकिरो आहे रीति ने थी पाण सदा हथ मट कया आहिनि बाक़ी रही ॻाल्हि इहा की शादी बि गॾु था करियूं चइबो सही आहे शादी इन पैसा हुआ हाणे मया तो यार 3 ॾींहं 3 रातियूं नी शादी हलाई वॾी अब ॾींहं ॿधिजी विया शादी जा हाणे हीउ जेको छोरो ग़रीब जो ॿारु तो यार छा कईं छा बादशाह हिनखे पढ़ाए छॾियो की बाबा ॻाल्हि ॿुधाई हिकिड़ो कमु कर एतिरो टाइम 8 साल 10 साल तो मूं वटि खाधो आहे बचो थी तोखे मूं सांडियो आहे जेकर उमान त संभाली त तोखे ॿुधाया थी बाबा कंदोसि की उमान त इहा आहे मुंहिंजी नोह माना मुंहिंजी नोह थी वज़ीर खां मूं छोकिरी वठी आहे मुंहिंजे छोकिरे बदीला करे 8 या 7-8 ॾींहं इहे पंहिंजा वना वारा 7-8 ॾींहं ॿिया हुए 15-16 ॾींहं तोखे इन में क़ुर्बानी ॾियणी आहे जेको सो उमान त तोखे संभालणी आहे जॾहिं इहे लाऊं ॾींदा किसा मसला सभु तोसां कंदा मींदी पियो मायूं ईंदियूं ॼाणियूं सभु तोखे रखंदियूं सम्झे न हर चीज़ तोखे रखंदी कपिड़ा बि तोखे शादी जा विझंदासीं हर चीज़ क्लियर सॼी शादी माना घोट वारा सॼो सिस्टम कंदासीं जॾहिं 6 रातियूं उते थींदियूं 7हीं राति थींदी पंहिंजे तारकनि वटि 8हीं राति तूं ईंदे मूं वटि सम्झे न 8हीं राति जा 8 थींदा ऐं दरवाज़ो ठुकाईंदो तूं यार आस्ते करे खणी ॿाहिरि निकिर बदी असांजो जेको असां छोकिरो तो दफ़ो उन खां अंदरि विया इहो कमु मुंहिंजो बादशाह हिनखे ठाहे संभाले माना पढ़ाए छॾियो छोकिरे जी तोखे 3-4 शादी जा सभु वॻा ॾींदोसि तोखे 1.25 लख जो हार ॾींदोसि तोखे हीरा जमल जी डली भरे ॾींदोसि तोखे इहा घोड़ी बि संवार ॾींदोसि पोइ तूं आस्ते करे पंहिंजे माइटनि ॿाहिरि निकिरी वञिजे इहो कमु मुंहिंजो छोकिरो त हली मुल्क सॼो माइटनि खे पहुचाए ॾिसी पर माइटनि में वेठो कोन इहो कमु मुंहिंजो आखिराबानी शादी हली वई शादी इन जी हली 3 ॾींहं 3 रातियूं सॼी दुनिया ग़रीबनि पे खाधा खाई ॾंडो थिया अब हल शादी थी वई 6-7 ॾींहं हुते पंहिंजो वेठो सहुरे जे घर ईअं सम्झ सहुरे जे घर उहो छोकिरो वेठो
हिन छा कयो वज़ीर जेकी छोकिरी नालो हो शहज़ादी उनजो मुंडोड़ी सोन जी ठाराई सोनारे दरां उनजो नालो लिखी छॾी शहज़ादी संदसि नालो ज़ाती लिखी छॾी आख़िर जॾहिं हिन लाऊं ॾिनियूं लाऊं ॾियण सां हुन छोकिरी हिनखे मुंडोड़ी विझी छॾी चई आहे मुंहिंजी मुंडोड़ी विझी छॾी आख़िर राति देवी ईअं 5 रातियूं 6 रातियूं गॾु सुता छा कयईं इहा कुंवार सुठी पिया इहो पाण सुठो पिया उहा छोकिरी इहो पाण हिन जे विच में पूरी तलवार रखी छॾी तलवार छोकिरी चयो थी छा ॻाल्हि आहे शहज़ादी चयोसि जंहिंजा बादशाह माना छा ॻाल्हि आहे छोकिरी ख़बर कोन्हे बादशाह आहे या उहो ॿियो आहे ॿियो आहे बादशाह जो छोकिरो आहे या ॿियो आहे की जंहिंजा बादशाह ॿुधायो त विच में तलवार छाला रखी आहे की तलवार मूं इन करे कया असां में 7 ॾींहं इहो पर आहे इहा पर आहे पर आहे की हाणे जी सही आहे ठीकु आहे हाणे एतिरा टाइम गुज़री त इहे 7 ॾींहं गुज़री न गुज़री न हो सुहाग जी राति थी हाणे तो मूंखे त आसिरो कोन थो अचे की लाऊं ॾिए थी कॾो आसिरो हा अब हल 6-7 ॾींहं न हिते ईअं करे कढी आहे आख़िर 8हीं राति थी जानी 11 16 हे हो टपर टिकट खणी यार अची आयो संदसि माना घर हिकिड़ो बादशाह जे घर थियो त टपर टिकट सभु अची हुनजे घर लाथी अब हाणे हाणे टाइम पइजी वियो कोठी कमरो ॿियो सॼो हुन छोकिरे जी धार ठाराए छॾी माना पुट जो हा सॼो हुनखे ठाराए छॾी ठीकु हाणे हे घोट कुंवार हिन में वेंदा हाणे हेॾां हो किचिरा हेॾां हूंदा हिकिड़े पासे घर हुनजा अलॻि माड़ियूं ठाराए छॾी हेॾां होॾां सभु आख़िर हिन खे अची माड़ी में विहारी यार छोकिरो जेॾी महिल हिते आयो न अंदरि जेॾी महिल विहारी त हिनखे यार अखियुनि मां ॻोढ़ा झलिया कोन्हे अहसास थी हियो फाटी वियोसि हियो फाटी वियो त चयोसि शहज़ादी जंहिंजा बादशाह शहज़ादा तोखे छा थियो आहे तूं अॼु मूं पार नियारी पर रुॻो तुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा पिया वञनि छाला बसि इन ॻाल्हि तूं छॾे ॾे ही टाइम थींदो पोइ तो ॿुधाईंदुसि चई न मूंखे ॿुधायो पोइ चई न अगरि हिन खे मानी टाइम थियो बाबा मानी अची हिन खे मिली सभु ताम रखियो आहे हर चीज़ पर हाणे सेवइयूं सुरजियूं लसियूं मखण हे होए सभु मिलिया आहिनि घोट कुंवार लाज़मी आहे मतिलबु दरी न करे खाराईंदा आहिनि हर चीज़ अची मिली चई जंहिं लाइ बादशाह वेह बादशाह चई आउं विहां थो आख़िर वेठो चई मां खाजी आउं कोन थींदुसि चई छाला कोन लॻी कहिड़ी वजह आहे आख़िर शहज़ादी छा कयो हुन मां सेवियुनि मां सुरजियुनि मां यार हल पियो मां हुन मां ज़रो भरियो कोन्हे वात हुजे तूं वरी चप खोले ई न चप में यार मिली आहे सकड़ पइजी आहे अखियुनि में पाणी ज़रूरत कोन्हे दिलि फाटी वईसि हल भई हा अब हले ही हाणे घड़ी हिनखे टाइम पियो आहे फिरियो पियो वरियो घड़ी में टाइम पियो जाचे आख़िर हिन ताम कोन खाधो अकल कई शहज़ादी अकल कई नौकराणी बानी खे दौड़ी आई जीअं ख़ैर त आयो जी खणी ताम ऐं सिकोला थियूं छा उहो ससु संदसि सोए संदसि जा नौकराणी बि न हमेशह काॾे चवंदा न हिकिड़ी ॿ धोती में विंधी वेंदी आहे पाड़े में ॻोठ में किथे त हिकिड़ी ॿ धोती विंधी वेंदी आहे काणो लंगड़ो इहो फन माना उन टाइम खां वठी रखियलु आहे आख़िर हिकिड़ी बानी बि हिनखे कीअं ॻाल्हि ॿुधाई ही ताम ही हू खाए कोन थो ही ताम तूं आस्ते करे खणी वञ तोखे खीअणो आहे तूं खा हो जे कुझु न थियो असां खाधो पर मूंखे पतीली खणा ॾे ॾोहीलो चमिचो खणा ॾे सेवी सूजी जेके बि आहिनि खणा ॾे ऐं शहज़ादी हथ में रधे खाराइजां अवां जा असांखे खाए कोन थो ख़बर न आहे कहिड़ो छा पर जी इहा ॻाल्हि जेके ॿुधाईंदे न धकड़ जी ड्यूटी लाहे बुड़ी थी हा हा बसि इहो कमु जी मुंहिंजो देरी थोरी नौकराणी त बि मजबूर हा आख़िर थां ठिकर ने खणानी सेवी सूजी सभु खणानी सचा मखण ठाहे पर हाणे हिन जो जी तोखे माण गाणी आख़िर माण करे उठे हाणे निकितियूं काठियूं खणी अची काठियूं था खणी शहज़ादी यार कुदरती दिलि में ख़्यालु अची वियो जेको न ॾेज ॾिनोसि हा मां साईं पुंस जेको ॾेज ॾिनोसि तो यार टुणक वॾी भरियल हुई गाडरो उहो यार कढी बाकस खणी थी छोकी ॾेज साड़े अची तयारु कई तेसी ताम सेवियूं अची हिन जूं तयारु थियूं तेसी यार टाइम त हुनजो वियो पइजी बडी जो टाइम पइजी वियो लंगड़ो जेको ॿाहिरि वेठो हा उनखे छा कयो छॾ हिनखे हुन छा कयो यार बादशाह पंहिंजे पुट खे वेझराए नौकरनि दरां तड़ पाणी करे अछा कपिड़ा विझी पटका ॿधी ठाहे पर यार बडी लंगो टंगनि सां लंगड़ो ॿाहूं हथ हुनजे सॼावा पर टंगनि सां लंगड़ो हिनखे अची दर जे गेट ते ॾिठो विहारियो हिन ॾिठो त यार दर ते गेट ते अमर अचे पियो बीठो आहे फुटकार थियो पियो न दरवाज़ो हुनजो वराए छॾियो खिड़की बि हिन ॾाढी नंढड़ी था ॾिसी यार टाइम पइजी वियो हिन लाइ शहज़ादी ताम ठारे अची मुंहं में रखियो
ताम अची हिनजे मुंहं खां रखी चई हाणे जीअं बादशाह खा मुंहिंजे हथनि जो इहा चीज़ मुंहिंजे हथनि जी मोटाईंदी त आउं हींअर मरी वेंदी हा चई खियां थो तुंहिंजे हथनि जी चई तुंहिंजे हथनि जी चीज़ खियां थो तो हेॾा सॼा साड़ियुनि कफ़ाइशी कई ने हंध ॾिज कपिड़ा सभु तो साड़िया हंध कोन साड़ियूं ख़ाली माना कपिड़ा गंदियूं सभु तो साड़ियूं तुंहिंजे हथ जा खियां थो हुन त ख़बर हाणे टेम पइजी वियो न मूंखे कहिड़े हुकुम ई कोन ॾिनो चइसि यार दरबार जो ठुक 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 दरवाज़े जो ठुक ठुक हिन शेदारी छा कयो तकिड़ो वॾी गंदी बांधणी खणी वेठजी हीअं करे वेही रही इहा तुंहिंजे पना हूंदो अॼुकल्ह त पोइ छा था ख़बर आहे हाँ वेठजी वीचारी कुंवार हेॾा मोह करे वेही रही ताम हिन शेदारी हटा हेॾा रखी छॾिया दरवाज़ो खणी खोली दरवाज़ो खोलंदा यार हिन बधी अची करे अंदरि वराए ॿाहिरां दरवाज़ो ॾेई यार कुंडी ॾेई छॾी हाँ कुंडी ॾेई छॾूं इहो यार खणी निकितो ॿाहिरि दिलि खे जले ॾाढो पको थी खणी निकितो ॿाहिरि हिनी त मांदी न लाइ इहे जा वरी सोन जी टोकरी भरियोसि कपिड़ा बूट हर चीज़ माना जेको बि मिलियोसि न तो हार सिंगार हे हो इहा भरी ॿधी तयारु करे घोड़ी जे यार सुवार थी ईअं करे बन में चई तयारु हुनजो तकिड़ो करे छॾियो हर चीज़ उहा क्लियर करे ॾिनी रुॻो हुनजो टेम पहुतो बसि हिन खां अंदरि यार इहो यार चढ़ंदे भराई खणी घोड़ी ते घोड़ी थी सुवार सभु राति में सभु को बटे बि ठगाजी कई माइटनि में राति राति में ठगाजी कई माइटनि वटि भाई शेर त हुन खां सारियो पियो हुन ख़बर आहे न जंग में अमाई अबा पोड़ा हेॾा जंग में वेठा आहिनि ऐं अहिड़ी शेर में थो विया वञी रहिया शेर में वञी वियो तो मुंहिंजे हेॾा होॾा पुछो संगत हथ वारे माली ईंदो वेंदो हो सॼी ख़बर हिनखे पई शेर जो वाखू हो हाँ हुनखे चई यार ॻाल्हि ॿुधाई मुंहिंजा बि ईअं हाणे हुनखे ईअं कोन थी तव्हां को घड़ी भई फलाणे ॿाहिरि ईअं अहिड़ी तरीक़े सां आया मूंखे किथे को हंधि को ॾियो उतां खां ॿी को ॾियो ऐं सुम्हां थो मानी टुकर खारायोमि अगरि तो मूं अहिड़ो इहा उतां ते वेही रह उतां करे हिनखे हंधि बधंदो हुते यार सुम्ही वियो ठीकु ॾींहुं थींदो हूंदो अमाई अबा ॿार छॾ हिनखे यार उहो बधी पोड़ो बधी लंगड़ो यार टंगनि सां ईअं घिसकी घिसकी यार अची चिमर की पोयां लॻो गुत विझी आईंसि हाँ माई है हा गुत विझी आईं त खिल हुनखे जली कोन्हे कुदरती पैसे हिन शेदारी चयो चवंदा बादशाह हर क़िस्म जो ताम मिलियो तो कोन खाधो मुंहिंजे हथ जो ताम रधो तो कोन खाधो 6-7 रातियूं पाण माना चेस जी फर्ते मों करियो 6-7 रातियूं तूं मूंसां गॾु सुते तो तलवार विच मां रखी 8हीं राति इहा तो ताम कोन खाधो तूं तोणी मूंखे चिमरकी विझी छॾा की ताम मुंहिंजे हथनि जो खा पोइ मूंखे हथ जो बसि इहा खणी मुंहुं फिराई ईअं करे कॾहिं हथ लाधी पिया हमरा ॿियो बर्फ़ त ॿरिया पियो ॿिजनि जॻी हुई हाँ बसि उहो नथी पिछड़ी जे हिनखे ॿ टे थेला हईं ॿिया हईं चई तोखे छा थियो आहे जी कुझु कोन थियो मां बसि हवा हिते जहिड़ी आहे मूंखे कहिड़ी ख़बर छा आहे मुंहिंजी टंगू कुदरती जी लंगड़ी थी वियो हुनखे बादशाह जी बाणी नौकराणी हुन पुटु लंगड़ी जी माना पढ़ाए छॾियो मां हीअं कजि ये करे हा न थी यार इहा शेदारी बिछड़ी थिए ऊचो हिकिड़ो सैंडल चंपल वो लाहे थी वॼाएसि विचार अची वॼाईंदा बड्डी अची धा कई हाणे 12 कुंडी ॾिनी पिया अंदरि हाणे शेदारी मानी कुंडी हणी सॼो किथे ॿाहिरि निकिरे वॾो माण्हू उथिया टंगू हुनजी लंघी वियो लंगड़ो माण्हू किथे उथी सघे अब छा कईंसि अची धा कई ढोली बाणी नौकराणी जी 12 दर खोलियो अंदरां दरवाज़ो खोलियो गिरे हिन वञी ॿाहिरि कढूं अकल कई नौकर खे चई ढोल अबा वज़ीर वठी बादशाह जी किनारे बादशाह तवी राणी हो लाल मस ॿई छोकिरे जी माउ जी पीउ सो लिकी विया छो त हाणे वेंदी खुआर थी दादा रावाणी नौकर खे वञी वज़ीर वठी आयो अरे अबा वञी वज़ीर वठी वियो छोकिरी चयोसि अबा इहो मुंहिंजो हक़ु न आहे मूंसां जे तो ॾाऊं ॾियारियो न उहो मूंखे खपे बाक़ी हीअ मुंहिंजो न आहे हीअ बधी आहे हिनजो सम्झे न हिनखे जॾहिं हीअं खणी विया त अहिड़ी हिकिड़ी धोती हिकिड़ी उहा बानी हुनखे चई अंदरी भेण में हिनखे ॿुधाई की हीअ ॻाल्हि आहे हीअ किसो आहे तोसां जेको लाऊं ॾिनी उहो शहज़ादो वियो मुंहिंजा जूं छॾे बाक़ी यार इहो बधी तोखे ॾिनो आहे की मूं सां निकाई कोन आऊं कीअं ॾियारियां हुन त मुंहिंजी धोती ॿुधायां ॿुधाए छॾियो था लिक में हिनखे ज़हन खणी वेही रही ख़बर पइजी वई वाह वज़ीर बादशाह सभु जी गॾु थिया हेॾां होॾां दुनिया जी गॾु थी आहे ताज़ी शादी कोन छा थियो घोट खे छा थियो कुंवार खे वठि वठां सॼी दुनिया उथली हैरान थी वई भला बादशाह जे घर में इहा कुआरी थींदी इहो छा मतिलबु हूंदो